अस्सलाम वालेकुम दोस्तो, अवां जो पंहिंजो बशारत समो माई टीवी जे प्लेटफॉर्म तां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे चाहींदड़नि खे सिक भरियो सलाम। अॼु सिंध जो तमामु भलोड़ आर्टिस्ट, ईअं आउं कोन थो चवां त को भलोड़ आर्टिस्ट, तव्हां सॼी सिंध वारा फ़ैसिलो कंदव त केतिरनि ई ड्रामनि में पत्थर दुनिया में मुजीब जो किरदारु निभायईं, पत्थर जे माण्हुनि में मूंसां गॾु मुंहिंजे भाउ जो किरदारु निभायईं, खोड़ी खे घुमरी में पींघे में पधरा में मूंसां भाउ जो किरदारु निभायईं, लॾो पाॾे ते गुलू हजम जो किरदारु कयईं। बेमिसाल दादू जो परफॉर्मर एक्टर ऐं मुंहिंजो भाउ, चहिरा बि असांजा हिक ॿिए सां मिलंदा जुलंदा आहिनि। इहो हिकिड़ो कुदरती आहे त रूह बि हिक ॿिए सां मिलंदा आहिनि असांजा। त माई टीवी जे प्लेटफॉर्म ते अॻे स्पेल में मूंसां हबीब रहमान गॾु हे न हूंदो आहे त ईअं सम्झो त मां अधूरो हूंदो आहियां, मुंहिंजी सॼी बांह हबीब हूंदा त खॿी बांह पाण हूंदो आहियां। कल्ह मूं वटि आयो आहे हिननि नवनि ख़ाकनि करण जे लाइ, त अॼु दोस्त सां माई टीवी जे ख़ाकनि मुतलिक़ ऐं ईंदड़ सीरियल मुतलिक़ आउं ॻाल्हि ॿोल कंदुसि। भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाऊ। कीअं आहियो भाऊ? भाऊ दुआऊं तव्हां जूं, अलाह जी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजी एतिरी तारीफ़ कई। एॾो वॾो एक्टर न आहियां, वॾे थियण में अञा टाइम खपे, पर तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु फील्ड में के रिश्ता ओरिजिनल रिश्ता थी वेंदा आहिनि, जेके माना रत जा न हूंदा आहिनि पर रत खां वधीक मोहबत जा रिश्ता हूंदा आहिनि। जीअं तव्हांजी असांजी फस्ट मुलाक़ात पत्थर जे माण्हुनि में थी, तव्हां शरीफ़ जो किरदारु पिया कयो, ऐं सालूअ जो किरदारु पियो कयां, ऐं उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं ईअं थियो त ॼण हिक ॿिए अमर जी औलाद आहियूं। बिल्कुलु असांजा वॾा हो, तव्हां असांखे एतिरियूं इज़तूं ॾिनियूं आहिनि, ऐं गाड गिफ्ट इहो आहे त चहिरा कुदरती मिलनि था, या मालिक जी महिरबानी आहे, ऐं रूह बि मिलनि था। बिल्कुलु बिल्कुलु भाऊ ॾाढो मज़ो आयो। हिकु त पहिरीं ॻाल्हि त तव्हां सां कमु करण में ई मज़ो आहे। शुक्र आहे तव्हां कमु पंहिंजे इश्क सां कंदा हो, शौक़ सां कंदा हो। मरहूम साईं मुनवर शाह खे यादि कजे। साईंअ खां सवाइ त माना ईअं सम्झो त असां अधूरा आहियूं। त ॾिसो त इश्क हो, उनजो बि तव्हांजो माशाल्लाह इश्क आहे, कमु तमामु भलो थियो थिए। ऐं कॉमेडियन जा त अलाह जी महिरबानी सां बादशाह हो, असां ॼावा तव्हांखे ॾिसूं था, सम्झो न भाऊ। ही जेके अॻियां ख़ाका कयासीं माई टीवी तां, असांजा उहे आनियर विया। ऐं इहो एतिराफ़ थो कयां त उन्हनि में 5 ख़ाकनि असांजनि भरपूर पज़ीराई माणी। 3 जेके आहे ॻाटे भर अची लॻा। हुयो छा हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त सॼो ॾींहुं जेका हणणा कईसीं न, त पोएं पहर में जेको मां पंहिंजे ज़हन में ख़ाको ठाहियो हुयो, जेको असांजो न हलियो, त उन में मां परफॉर्म बि कोन करे सघियुमि एतिरी, ऐं मुंहिंजे जिस्म में ताक़त बि कोन हुई। मुंहिंजे नाकामी इन आख़िरी ख़ाके जे नाकामीअ जो सबबु इहो आहे जेको मां अॼु एतिराफ़ थो कयां पियो। भाऊ इहा भली ॻाल्हि आहे, थींदो आहे, इंसानु आहे, भला को परफेक्ट त रब जी ज़ात आहे। पर असां महिनत कई, इनशाला वरी अॻिते ईअं न थींदो, इनशाला पंहिंजूं ग़लतियूं सुधारे वेंदासीं। अॼु जेके ख़ाका असां कयूं था, इहे तव्हांखे मूं सभु ॿुधाया आहिनि, इन्हनि जे बारे में छा अथव ख़्यालु? तमामु फस्ट क्लास। जेॾीमहिल पाण परफॉर्मेंस हिकिड़ो कयूं पिया, उन में ई मज़ो अचे पियो। इनशाला व्यूअर्स खे वधीक मज़ो ईंदो। असुल में ॾिसंदड़ जी वॾी अखि हूंदी आहे भाऊ, असां करण वारा कुझु बि न आहियूं। मां चवंदो आहियां त ॾिसण वारा जेके आहिनि असुली आर्टिस्ट उहे आहिनि, जेके असांजूं कमियूं कोताहियूं पकड़नि था। भली ॿारहाड़ीअ जो हिकिड़ो अणपढ़ियो ॿारु वेठो टेलीविज़न जे करे ॾिसे थो, ऐं असांजी का ग़लती आहे, असांजे परफॉर्म में का कमी अची थी वञे, त उहो बि सम्झी थो वञे त कचो करे वियो आहे। त हाणे जेका असां सीरियल था कयूं पिया, उहा सादिक चांडियो थो लिखे माई टीवीअ जे लाइ। पहिरीं सीरियल आहे माई टीवीअ जी सोप सीरियल जेका थींदी, त इन जे बारे में तव्हां ॿुधायो। तव्हां त मूंसां गॾु किरदार में बि हूंदव। वाह, पहिरीं ॻाल्हि त भाऊ सादिक वीचारो सादो माण्हू आहे, पर उनखे अलाह साईं हिकिड़ी ॾात ॾेई छॾी आहे। ॾात मज़ाक जी लिखण जी कमाल जी ॾात। लफ़्ज़नि जे दुनिया जो बादशाह आहे। हाणे एतिरी तारीफ़ बि न कयो उबो थी वञे, उल्टी न अचे। तमामु सुठो, ऐं लिखंदड़ सुठो आहे। ऐं तव्हांजो बि तक़रीबन इहो हूंदो आहे त बाबा सादिक सुठो थो लिखे, कॉमेडियन राइटर सादिक हुजे त डायरेक्टर भाऊ विशारद हुजे त वाह वाह थी वञे। हा भाईजान, इहो इन जे लाइ भाउ मां चवंदो आहियां त इहो असांजो तजुर्बो आहे। बिल्कुलु असां इहो तजुर्बो करे ॾिठो अथसीं त हुनजी कहाणी ऐं मुंहिंजी डायरेक्शन, ऐं मां जेको रूह सां कमु कंदो आहियां उन शइ ते कमु कंदो आहियां जेका मूंखे खिलाए। जेकॾहिं मूंखे का शइ नथी खिलाए त उनखे रिजेक्ट कंदो आहियां, भाऊ उहा मुंहिंजे कम जी कान्हे का। असुल उहा शइ आहे जेका मूंखे खिलाए। जेकॾहिं मूंखे खिलाए थी विझे त मुंहिंजे ॾिसंदड़नि खे बि खिलाईंदी। माई टीवीअ जे ॾिसंदड़नि लाइ को मैसेज, को पैगाम? मैसेज, ख़ुशि हुजो, खिलंदा रहो, असां तव्हांखे खिलाईंदा रहंदासीं। महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।